चरिया चरिया तोले दिल चरिया सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर सुना तोखे केड़ी खबर मिठा तोखे केड़ी खबर चरिया चरिया तोले दिल चरिया 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 तोले दिल चरिया। माण्हू ॾींहों ॾींहुं वॾा था थियनि ऐं हीअ ॾींहों ॾींहुं नंढी थी थिए पई। ॾाढी पोइ छा नंढड़ो हुजणु गुनाह आहे छा? न आई मां जेका खणी तूं कुनो मल गुनाह त उहो बि कोन्हे। बसि जंहिंसां तुंहिंजी न लॻे हुनजो खिलण बि खुआरी आहे। न तूं मुंहिंजी पहाज जी धीअ आहे न जो मुंहिंजी तोसां नथी लॻे पई, कुझु थिए ई बि नथो चवंदे। पहाज जी धीअ त आहियां न, सॼो ॾींहुं अमां सां बि तुंहिंजो झेड़ो आहे। जाई चयूं आहे न जायूं ॼणींदड़ियुनि जूं आहिनि, कीअं थी उथी मां समाज जो बदिरो दावा करे। मुंहिंजी माउ सलाह भला कंहिंसां उथी झेड़ो न कंदी आहे। जॾहिं मां पाण खे ॻाल्हि ॾींदी थी पोइ त वञी कुंड में छुपंदी आहे। का ॻाल्हि हूंदी आहे तॾहिं ॻाल्हाईंदी आहे, तो वांगुरु हरू भरू न का ॻाल्हि न मुहाड़ बसि शुरू। हे मुंहं में घणा थी ॾाॾी सां उथी दावा थी करे पई। वॾी आहे तोखो करे तुंहिंजो सनु आहे। ॾाॾी खे बि त ॾिस न मां मुंहं ते भींडियुनि जूं बूंडियूं रखियमि त कहिड़ो आसमान किरी पियो। वॾी आहे तोखे नसीहत कई त छाशी पियो। नसीहत अहिड़ी थी करे जो रूह ई ख़राबु थो थी वञे। बसि करे बेसी त ॼुंडा न पटियाए वात थी हणे पई छड़ो। मां हिन जे सावरनि ॾे चवाए थी मुंहिंजा त छोकिरी जी तारीख़ वठो असां को ॿार लाहियो। ॾींहों ॾींहुं छोरी वञे थी उघलंदी। चाची हिन जो बिलो मां कयां थी, तूं चप्पू जे सावरनि ॾोशी आहे। अॻे ई छोरो ज़हर खाइण जी धमकियूं थो ॾे पियो त रमज़ान खां पहिरियों पहिरियों हिन जो बिलो कराए छॾियां। मां अकेली वञी पंहिंजो नकु चप वढाईंदसि छा? चवंदा बि ईअं त छोकिरे जी माउ राज़ी न आहे अलाए छा जो पाण आई ई न आहे। चङो पोइ सलाह कर त हिकिड़ो ॾींहुं कढी हलूं नी। सुण तूं न वञो लाड़ पखो मां झलींदी साईं, पखो मां झलींदी साईं दिलि जा हाल वंडींदी साईं। सुण तूं न वञो लाड़ पखो मां झलींदी साईं, पखो मां झलींदी साईं दिलि जो हाल वंडींदी साईं। ओ सुणा तूं न वञो लाड़ पखो मां झलींदी साईं। तोखे अमीरा बेगम सां गॾु छॾिजे त वञी ॻाए। मां बाहि ॾियां ॻाइण खे सॼो ॾींहुं त कन पचाए थी, बाक़ी कैसेटां कढे त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पई। तूं नथो ॻाए, मूंखे शौक़ु न आहे न। मां बि मिड़ई घर में थी झूंगारियां, तूं त असुरनि जो उथी करे ऐं राग ॻाइण में शुरू थी वेंदो आहे। मां त भिटाई साईं जो आशिक़ु आहे न। पोइ भिटाई साईं चए थो छा त सुबुह मर्दान जो उथी ऐं राग ॻाए ॿियनि जी निंड हराम करे। कॾहिं न चयो त खानदान मूंखे तुंहिंजी हीअ ॻाल्हि वणी। तूं त मुंहिंजी साराह करे करे थको आहे पर मां नथी कयां। तूं कसम ते भाॼाई मोरा जी गिला वाह जी कंदी आहे। मां कॾहिं गिला कई न। तोखे अलाह रखे सॼो ॾींहुं रननि जी गिला पोइ वरी अधीअ सां जो छा हर को पाण ॼाणे ते ख़तमु कंदियूं आहियो गिला खे। चइबो त तूं माइनि जूं ॻाल्हियूं कॾहिं ॾेई ॿुधंदो आहे न। 20 साल गिला ॿुधी आहे। 20 सालनि जे तजुर्बे ते माण्हू वज़ीर आज़म था थी वञनि। मां त 2-3 लफ़्ज़ गिला जा सिखिया आहिनि। तूं त दावा में रननि खां बि चढ़ी वएं। हे रिली ॾिस वणाई थी। मां पंहिंजो बेडशीट वठंदुमि। आरण में त ॿाहिरि सुम्हंदव की अंदरि रजंदव। AC हणाईंदासीं। मां हिननि कोठे में थोरी रहाईंदुमि पंहिंजी ज़ाल खे। बाक़ी ॿियो पक्सरी सीमेंट वारो कमिरो ठाराईंदुमि मां। मूंखे खपाए पोइ कमिरो बि कढाइजांइ ऐं AC वारो शौक़ु बि पूरो कजांइ। तोखे केरु वठंदो? तूं खपाए वठण वारा खोड़ मिली वेंदा। हे रूमाल ॾिस वणाई थो। हे तूं चिंटू जे तौर ते ॾिसी आई वरी ओड़ो नमूनो कढायो आहे तूं। हा मायूं बा चढ़ियलियूं आहिनि शल नकाशे ॾिसनि पोइ वरी ओड़ी कढाईंदियूं। रीस ॾिढ रीस ते चरे। पोतलो धोतलो माण्हू मिटी खां बचाईंदो आहे। हे नंढड़े ॿार वांगुरु ॼणो दड़हा थो हणे पियो। सॼा मेरा चिक थी विया अथसि। मुंहिंजे त हथ ई फलूणा थी विया आहिनि हिननि जा कपिड़ा धोईंदे धोईंदे। पीउ पुट ॿई बेअरकाना। तव्हां रननि खे कहिड़ी ख़बर त पैसो कीअं थो कमाइजे। तव्हां सॼो ॾींहुं गिला ऐं झेड़ो कयो हिक ॿिए सां पोइ वरी तव्हांजो ॾींहुं थो गुज़रे। इहा त असांखे ख़बर आहे न त ॿाहिरि कीअं थो पैसो कमाइजे। सॼो ॾींहुं कुते वांगुरु था लोड़ियूं तॾहिं वञी कुझु मिड़ई 2-3 रुपया कमायूं था।
छा थियो वरी छा कंदो कीकट कंदो वते पियो अम्मा अम्मा चप्पू मुंहिंजो सूर ॾुकायो रो न वञा थी इन्हनि ॾे इन्हनि जो त अलाह खानो ख़राबु कयो आहे सदाईं मुंहिंजे पुट सां अटकाईंदो इन्हनि जो पुटु चप्पू बाहि ॾियांसि करे थी अचांसि मां ढेबरी ओ ढेबरी छा आहे अम्मा कॾहिं न जीव चई नांग डंगेस जो जीव चवे सॼो ॾींहुं रुगो खेॾण जे बिलिया निभागी हेॾे आहे हाओ हाओ अचां थी मुंहिंजे खेॾण जो सूर त तव्हां खां लहंदो ई न लख लानत न हुजई माउ सां थी ॻाल्हाए की न ॿार सां थी ॻाल्हाए पई वञी तार तो लटा लाए ऐं गॾ में वञी वेड़े रखो मां चपूअ जा न वेड़ींदीमांइ भाउ तोखे कहिड़ो दंभु ॾिनो आहे सदाईं मूंसां विढ़ंदो आहे इन लाइ न कंदीमांसि मां ऐं ॾाॾी जा बि न कंदीमांइ मां बसि पोइ तूं छॾेसि मां पाण थी कयां तूं त कयो बि ॼणो न करण जहिड़ो हा भली भली छोरी वञी लटा लायो गंढे में विझ त लाया न पादरू आई मोरा मुंहिंजा लटा बि त वेड़ाए रखो मूंखे त गोॾे जे सूर मजबूर कयो न त मां त कंहिंखे अखि जी पुछड़ी सां बि न ॾिसां हाओ हाओ चाची जेतिरो पाण कंदी आहे त असां में बि ओतिरी उमेदु रखो न इन्हनि ॾींहंनि खां पुट परणाइबा आहिनि न नुंहर वटि बीहनि त पछाड़ी में नंग बि न खणनि शायदि मां सूर में लजायसि नंढपिण खां वठी रोअंदी आयसि मुंहिंजो हाल ग़रीब ॾिसो मुंहिंजो आहे मुंहिंजी शायदि मां सूर में लजायसि अमा लाग टोड़ी थियां त तोखे लटनि वेलण जो अरकान बि कोन्हे को कुझु चवां थी त तो वारी मां उभी बीठी आहे जहिड़े का पोइ मां बि बसि थी कयां पई जीअं वणेव तीअं हलो चलो घर में ॾाढी तुंहिंजी त कावड़ मां तो लहे ई नथी ॼण मां को वॾो गुनाह कयो हुजे आई मुंहिंजो को गुनाह नाहे कयो तूं मां बि चवां थी त पंहिंजे खां कुझु सिखो सुभाणे माण्हू चवंदा त वसाई पाण त कमनि धयाणी ही पोटीअ लाइ कंहिं ते बेअरकारी निकितसि बूथ बि थी भलो वरी विझे थी मुंहं में गुंज अब तोवारी मां धीअ पाले जाती पले न जाती कुझु चवांसि त माई खे न खां चोटी ताईं बाहि थी लॻी वञे पोइ मां बि खणी बसि थी कयां मोरा ओ दावा खोर काथे आहे पोइ थी चए त सकी बुछड़ी आहे सकी झेड़ो थी करे पई माई आहे की न भला आहियां काकड़ो छाकाणि थी फाड़े पई छा शो आहे पंहिंजे ठुग पुट जा कम ॾिस न पुट थी पले की न असां खां सांद थी पले बसि करे बुछड़ी रन न मुंहिंजो पुटु कहिड़ो तुंहिंजे घरों खाईंदो जो वात थी आणे पई हाओ माई गंदी माई बुछड़ी पर पंहिंजे पुट खे बि त ॾिसो नी मुंहिंजे कल्हो खे तोहिरियल पुट खे धकु हणी ठप ॾुखायो अथईंसि असांजे तव्हांजो वॾनि वारो एवज़ो रहेलो छा को घणी ॻाढ़ी न हण मां वारे पुट बि छितो कोन छो आहे जो हरू भरू हणंदुसि तो वारे पुट बि कुझु कयो हूंदो ऐं तो वारो पुट रुगो बहाननि ते शल न को वारो मिलेसि पोइ ॼण भोले खे खल ॾेखारियई अमां सकीना हाणे छॾियो जहिड़े खे वञी करे ऐं चिंटू खे टूप हण हाओ चाची हिनमहिल मां वञा थी पई तुंहिंजे मुंहं जे करे बाक़ी रोज़ ईअं न थींदो आहे कॾहिं छोकिरे जो बूथ सुजो पियो आहे कॾहिं छोकिरे खे चमाटा थो हणे कॾहिं लपाटा अलाए छा करे थो छोकिरे खे कॾहिं बि छोकिरे खे कुझु शी पियो अहिड़ा हणण वारा आहे त धक जो हणेसि थो त पोइ मां तव्हांखे मारींदसि त कोन सही अचे थो सॼो अचे थो ईअं हो त नथो अचे वठेसि पोतलो वठेसि अब मूंखे त लॻेव थो हे जेको ड्रामो आहे मूंखे माइनि जा सॼा कम सेखारे छॾींदो असां न कॾहिं और वटो हूंदो न कयोसीं खणी आबा खणी आया मुंहिंजा बोदल असां कॾहिं वटो हूंदो न कयोसीं घर में ऐं हे वरी ॾिसो असांखां कम थियूं कराइनि पियूं शूटिंग में ॾिसो माई बसि अदी कयूं था पिया छा कयूं हुजनि कोई चङा असांजा मर्द त छा कयां असां इहे जेको नौकिराणी रखे ॾियनि नी असां छो कयूं रेडी आहे शुरू कयां हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त कंदियूं कीअं मायूं अबाड़े अॼु जेके ॾिसो थियूं पियो अगरि ग़लति थी कयां त मूंखे माफ़ु कजांव छो जो तव्हांजो कमु आहे मां त मिड़ई जेको आहे एक्टिंग थी कयां पई त हे अदी खे चवां डायलॉग वरी छा आहे हिते मुंहिंजो हल रेडी आहे कयूंसि शुरू भी
मायूं जॾहिं न कपिड़ा धोईंदियूं न त उन्हनि जो रहो इहो न हूंदो आहे स्टाइल। नेचुरल ॾेखारियूं नी, नेचुरल ॾेखारियूं नी, हीअं कंदियूं आहिनि मायूं कपिड़नि धोअण वक़्तु। असां बि अदी मायुनि सां वक़्तु गुज़ारिया आहिनि, कोई ईअं आहियूं छा। मुंहिंजा वार त नथा नज़र अचनि त छोकिरो आहे। सही ओके। अदी हाणे मां लटा धोईंदीसांव टीवी ते, दुनिया थी ॾिसे पई माई खे लटा धोईंदे करे, पर हाणे छा कजे।